अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत नाम आयत नंबर 141 खां वठी 144 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वहुवल्लज़ी ऐं उहो ई आहे जंहिं अंशा पैदा कया जन्नातिन बाग़ात मारूशातिन बेलदार यानी जिनखे सपोर्ट या सहारे जी ज़रूरत हूंदी आहे उहे वण वग़ैर मारूशातिन ऐं जेके वण उहे जेके बग़ैर सहारे जे बीह सघंदा आहिनि। वन नख़्ल ऐं खजूर जा वण वज़र ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बनियूं ॿारा मुख़्तलिफ़िन जेके जुदा जुदा आहिनि। उक्लुहू मेवा या फल समर उन्हनि जो वज़ैतून ऐं ज़ैतून वरुम्मान ऐं ॾाढ़ूं या अनार मुतशाबिहन मिलंदड़ झुलंदड़ हिक ॿिए सां वग़ैर मुतशाबिहन ऐं जेके नथा मिलनि हिक ॿिए सां यानी कुझु मेवा या समर जेको हिकु जहिड़ा बि आहिनि ऐं कुझु जेके मेवा हिक ॿिए खां जुदा जुदा बि आहिनि। में भाॼियूं बि अची वञनि थियूं मेवा बि अची वञनि था सभु कुझु। कुलू में समरही खाओ उन जे मेवे मां या उन जे समर मां इज़ा असमर जॾहिं उहो समर आणे या जॾहिं उन ते मेवो अचे यानी जॾहिं पोख तयारु थी वञे। व आतू ऐं अदा कयो या ॾियो हक़हू हक़ उन जो योम ॾींहुं हसादिही उन जे कटण जे ॾींहुं यानी जॾहिं पोख पची तयारु थी वञे तव्हांजी पोख त पोइ उनखे जॾहिं कटियो त उनखे सिर्फ़ु पाण न खाओ पर मिसकीननि ग़रीबनि खे बि ॾियो। उन जो हक़ थींदो ज़मीन जो त उहो उन्हनि खे बि ॾियो। वला तुसरिफ़ू ऐं न तव्हां इसराफ़ कयो। इन्नहू बेशक हू केरु अल्लाह ताला ला युहिब्बु न पसंदि करे थो अल मुसरिफ़ीन इसराफ़ करण वारनि खे। व मिनल अनआमी ऐं चौपाए मां हमूलतन कुझु जेके आहिनि से बार बरदार खणण वारा यानी बोझ खणण वारा। व फ़र्शन ऐं कुझु जेके नंढा जानवर आहिनि जेके ज़मीन सां लॻल फ़र्शन आहिनि ज़मीन सां लॻल जीअं बकरियूं दुंबा वग़ैरह। कुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु खाओ उन मां जेको रिज़्क़ तव्हांखे ॾिनो अल्लाह ताला। वला तत्तबिऊ ऐं न तव्हां पोयां हलो या पैरवी कयो ख़ुतवाति शैतानी क़दमनि जे शैतान जी। इन्नहू बेशक उहो लकुम तव्हांजे लाइ अदुवन मुबीन दुश्मन आहे खुल्यम खुलियो या वाज़े। समानियतन अज़वाजिन 8 जोड़ा। हाणे अल्लाह ताला ॿुधाए रहिया आहिनि त जेके चौपाया या जानवर अल्लाह ताला पैदा कया उन्हनि जूं घणियूं क़िस्मूं आहिनि। समानियत अज़वाजिन 8 क़िस्मनि जा। मिनद्दानि इस्नैनी रिढुनि मां 2 क़िस्म यानी रिढ में नर मादा। व मिनल माज़ी इस्नैनी ऐं बकरियुनि मां बि 2 यानी हिकिड़ो नर ॿियो मादा। कुल आज़करैनी छा इन्हनि खां पुछो। ही आयत हुन जे जवाब में अल्लाह ताला पुछी रहिया मुशरिकीन मक्का जेके हूंदा हुआ। असीं पहिरीं इन खां अॻी वारी आयत में पढ़ी चुका आहियूं 139 में त हू छा चवंदा हुआ त जेके कुझु जेके जानवर हुननि पाण तरफ़ां ॻाल्हियूं घड़े चयो अल्लाह ते इल्ज़ाम हयो त हीअ असां ते हराम आहे। कुझु हलाल पंहिंजी तरफ़ां हुननि हराम ऐं हलाल मुक़ररु कया। तंहिं करे अल्लाह ताला हाणे हिन में ॿुधाए रहियो आहे त हिननि खां पुछो आज़करैनी छा 2 नर हराम आहिनि अमिल उन सयैनी या 2 मादा जेके आहिनि से हराम कयूं अल्लाह। अम्मा या इश्तमलत मुश्तमिल आहिनि अलही जंहिं ते अरहामुल उन सयैनी रहमूं 2 मादाउनि जूं यानी जेके ॿार उन्हनि मादाउनि जे पेट में आहिनि छा उहे अल्लाह हराम कया। नबी ऊनी बि इल्मिन मूंखे ॿुधायो या मूंखे ख़बर ॾियो पंहिंजे इल्म सां। इन कुंतुम सादिक़ीन अगरि आहियो तव्हां सचा। व मिनल इबिल इस्नैनी ऐं उठ मां बि 2 यानी हिकिड़ो उठ नर हिकिड़ो उठ मादा।
व मिनल बक़र इस्नैनी ऐं ढगी मां बि 2 हिकिड़ी नर हिकिड़ो मादा कुल ज़करैनी छा इन्हनि खां वरी अल्लाह ताला सवाल करे रहिया आहिनि त पुछो छा 2 मादा यानी उठ ऐं ढगी जो मादा नर हरम हराम कयो अमल उन सयैनी या अल्लाह ताला हराम कयो उन जूं जेके मादाऊं आहिनि उहे हराम कयूं मुश्तमलत या पोइ मुश्तमिल आहिनि अलही जंहिं ते अरहामुल उन सयैनी मादाऊं उन्हनि रहमूं उन्हनि मादाउनि जूं यानी जेके ॿार उन्हनि मादा जेके जानवर आहिनि उन्हनि जे पेट में आहिनि छा उहे हराम कया अल्लाह ताला कुंतुम अगरि आहियो तव्हां या हुआ तव्हां कुंतुम छा हुआ तव्हां शुहदा हाज़िर इज़ जॾहिं वसाकुमुल्लाहो वसियत करे रहियो हो तव्हांखे अल्लाह ताला बिहादा इन ॻाल्हि जी अल्लाह ताला पुछी रहियो आहे जेको तव्हां इहो कूड़ घड़े रहिया आहियो छा अगरि इहो सची ॻाल्हि आहे त पोइ छा तव्हां उन वक़्तु मौजूदु हुआ जॾहिं अल्लाह ताला हलाल ऐं हराम जे बारे में ॿुधाए रहियो हो फ़मन पोइ केरु आहे असलम वॾो ज़ालिम मिमन इफ़्तरा उनखां जेको घड़े अलाही अल्लाह ताला जे मथां कदिबन कूड़ लियुदिल्लन्नास ताकी उहो गुमराह करे माण्हुनि खे बग़ैर इल्म जे इन्नल्लाह यकीनन अल्लाह ताला ला यहदिल क़ौम ज़ालिमीन न हिदायत ॾिए थो ज़ालिम क़ौम खे सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।